बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। त अॼु असां हिन वीडियो में इहा ॻाल्हि कंदासीं त असां ॿिनि फ्रैक्शंस खे मल्टीप्लाई ज़र्ब कीअं करे सघूं था। त पहिरियों क्वेश्चन जेको आहे सो उहो असां सफ़ा आसान रखंदासीं। उन खां पहिरीं असां उन जो फॉर्मूलो ॾिसूं था। फॉर्मूलो ईअं आहे त असां न्यूमरेटर्स खे मल्टीप्लाई कयूं, अंश खे मल्टीप्लाई कयूं, पोइ वरी छेद खे मल्टीप्लाई कयूं ऐं उन्हनि खे वरी वंड कयूं, डिवाइड कयूं। ठीकु आहे, पर असां हिन वीडियो में आसान तरीक़ो सिखंदासीं त कहिड़े तरीक़े सां असां ईज़ी तरीक़े सां सॉल्व करे सघूं था, जंहिंमें असांखे घणी महिनत न करणी पए। पहिरियों क्वेश्चन असां वटि आहे 1/2 हिकु भाङे ॿ ज़रबिया हिकु भाङे ॿ। ठीकु आहे, हाणे इन्हनि खे जेको आहे सो टेबल को बि नथो लॻे, नंढे में नंढा नंबर्स आहिनि, त डायरेक्टली असां छा कंदासीं, हिकु खे हिकु सां ज़रब ॾींदासीं ऐं ॿ खे ॿ सां ज़रब ॾींदासीं, त आंसर ईंदो 1/4। ॿियो क्वेश्चन थोरो हिन खां मुश्किल कयूं था। हिते अची वियो आहे 2/2 इंटू 2/2, मतिलबु त हिकु जहिड़ा जेको आहे सो अंश में बि आहिनि, छेद में बि आहिनि, त डायरेक्टली असां हिन खे टेबल हणी सघूं था। त असां हिते कंदासीं 1 2 2 1 2 2, ॿ कैंसिल थी वियो, बाक़ी ॿ आहिनि असां वटि 1 2 2 1 2 2। ठीकु आहे, हाणे इन्हनि खे जेको आहे सो असां इक्वल्स लिखंदासीं, त हीअ असां वटि अची वियो 1/1 ऐं अॻिते 1/1 जेको आहे बराबरि आहे 1 जे। टियों क्वेश्चन असां वटि आहे 5/7 ज़रबिया 1/2। हाणे हिते बि को टेबल नथो लॻे, त डायरेक्टली असां ज़रब कंदासीं। 5 इंटू 1 5 ऐं 7 इंटू 2 14, 5/14। ठीकु आहे, चौथो क्वेश्चन आहे जंहिंमें असां वटि नंबर आहिनि 15/7 इंटू 2/3। हिते असां टेबल लॻाईंदासीं, त टेबल लॻे थो या न? जी बिल्कुलु, हिते टेबल लॻे थो। टिनि जो टेबल जेको आहे सो उन में 15 बचे थो, त असां हिते टिनि जो टेबल लॻाईंदासीं। 83 पंटीह 15, बाक़ी जेको ही 5 आहे, 5 खे ॿिनि सां मल्टीप्लाई कयोसीं त 10 अची वियो, ऐं हेठि 7 खे 1 सां मल्टीप्लाई कयोसीं त 7 अची वियो। हिते अची वियो 10/7। पंजो क्वेश्चन जेको आहे सो असांजो इहो आहे त 11/21 इंटू 11/2। हिते असां ॾिसूं था को बि टेबल न पियो लॻे हेठि ऐं मथे, त 11 जी जेको आहे सो टेबल में 21 नथो अचे ऐं 2 बि नथो अचे। ठीकु आहे, त हाणे डायरेक्टली असां हिननि खे मल्टीप्लाई कंदासीं। 11 खे 11 सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं 21 खे 2 सां मल्टीप्लाई कंदासीं, त आंसर ईंदो 42। छहों क्वेश्चन असां वटि आहे 11/2 ज़रबिया 21/22। ठीकु आहे, हाणे इन्हनि ते ॾिसूं था को टेबल लॻे थो। जी बिल्कुलु, 11 ऐं 22 हिकिड़े टेबल में आहिनि, त असां हिननि ते टेबल लॻाईंदासीं। 11 11 11 22, बाक़ी जेको ही हिकु बचियो आहे, हिकु खे 21 सां मल्टीप्लाई कंदासीं त 21 बचंदा, ॿिनि खे ॿिनि सां मल्टीप्लाई कंदासीं त 4 थींदा, त आंसर अची वियो 21/4। सतो क्वेश्चन आहे असां वटि 25/7 ज़रबिया 2/2। हिते असां ॾिसूं पिया त ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते लॻे पियो, त असां हिते कैंसिल कंदासीं। 1 2 2 1 2 2, बाक़ी जेको असांजो आंसर आहे उहो डायरेक्टली अची वेंदो 25/7। अठों क्वेश्चन आहे 15/7 इंटू 21/3। हिते असां ॾिसूं था त कहिड़ो टेबल लॻे पियो, बिल्कुलु 3 ऐं 15 हिकिड़े टेबल में आहिनि, त असां हिते लॻाईंदासीं 83 पंटीह 15। ॿियो ॾिसूं था 7 ऐं 21 बि हिकिड़े टेबल में आहिनि, त असां हिते लॻाईंदासीं 1 7 7 3 7 21। हाणे असां हिननि खे मल्टीप्लाई कंदासीं। 35 15 ऐं 1 1 1, त आंसर अची वियो 15/1, त आंसर अॻिते अची वियो 15। नओं क्वेश्चन आहे असां वटि थोरो कॉम्प्लेक्स कयूं था। नओं क्वेश्चन आहे उहो थोरो मुश्किल आहे, जंहिंखे ॾिसूं था उन में आहे 24/27 ज़रबिया 45/32। हाणे हिननि में ॾिसूं था त टेबल लॻे थो, बिल्कुलु काफ़ी टेबल लॻनि था, पर जेको वॾे में वॾो टेबल लॻे उहो यूज़ कंदासीं, छो त असां हिन खे जल्दी सॉल्व करणु चाहियूं था। त 24 ऐं 32 में ॾिसूं था कहिड़ो टेबल वॾो लॻे थो। 8 जो टेबल लॻे थो, त असां हिते 8 जे टेबल खे लॻाईंदासीं। 8 3 24 ऐं 8 4 32 हिते लॻी वियो आहे। बाक़ी जेको आहे सो 27 ऐं 45 ते 9 जो टेबल लॻे थो। 3 27 5 45। ठीकु आहे, हाणे असां जेको आहे सो मथियनि खे मल्टीप्लाई कंदासीं। 35 15, हेठियनि खे मल्टीप्लाई कंदासीं। 3 4 12। ठीकु आहे, अच्छा हाणे जेको आहे सो टेबल लॻी चुका आहिनि। अॻिते असां लिखंदासीं 3/3 इंटू 5/4। हाणे हिते डायरेक्टली असां छा कंदासीं, 3 खे 3 सां कैंसिल कंदासीं, छो त टेबल लॻे पियो। बाक़ी असांजो आंसर अची वेंदो 1/1 इंटू 5/4। हिकु त जंहिंसां बि ज़रब कंदो आहे या वंड कंदो आहे, त उहो आंसर सेम ई ईंदो आहे, त आंसर जेको आहे सो सेम आयो आहे 5/4। हाणे जेको आहे सो इन 5/4 खे असां मिक्स्ड फ्रैक्शन में जेको आहे सो लिखी सघूं था। कीअं लिखंदासीं, असां वंड कंदासीं 5 खे 4 सां। ठीकु आहे, 5 अंदरि ईंदो, 4 ॿाहिरि ईंदो। 4 जो खोड़ो 5 ते हिकु दफ़ो लॻे थो, त हिते असां 4 लिखंदासीं ऐं 5 मां 4 विया 1, त पाछी बि 1 बचो, त हिनखे असां छा लिखंदासीं, 1 सॼो 1/4। त असां वटि आंसर अची वियो 1 सॼो 1/4। हीउ जेको क्वेश्चन आहे नओं, उन्हनि जो
आंसर जेको आहे सो फ्रैक्शन में अची वियो 5/4 ऐं मिक्स्ड फ्रैक्शन में अची वियो 1 सॼो 1/4। उम्मीद आहे त तव्हांखे ही सॼो कंसेप्ट सम्झ में आयो हूंदो। अगरि सम्झ में आयो आहे त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कयो ऐं उन्हनि सां शेयर कयो जंहिंखे हिन कॉन्सेप्ट में अञा बि कंफ्यूजन आहे, ऐं कमेंट करे ज़रूरु ॿुधायो त नेक्स्ट वीडियो असांजी कहिड़े टॉपिक ते हुजणु घुरिजे ऐं ही वीडियो तव्हांखे कीअं लॻी। थैंक यू वेरी मच।